जो ये अरब सगोरा एक बहराड़ी जे इलाके में रहंदड़, रेगिस्तान जे इलाके में रहंदड़, जाते पानी भी ना है, सब्ज इलाको भी ना है, रोड रास्ता भी को नहा, एड़े जबलन जे अंदर रहंदड़ माण्हुनि खे अल्लाह ताला एड़ो मक़ाम अता फरमायो जो अल्लाह ताला उन्हनि जे ज़िक्र खे क़ुरान में बयान फरमायो। या कहिड़ी ख़ुसूसियत हुई अरबन में जो अल्लाह ताला उन्हनि खे ज़मीन खां आसमान ते पहुचायो। उनजी तमद्दुन, उनजी गैरत, उनजी वफ़ा, उनजो अहद पैमान हिकिड़ो वॾे में वॾो हिकिड़ो मशहूर हुयो। अरबन जे अंदर सखा मशहूर हुई, अरबन जे अंदर तमद्दुन, अरबन जे अंदर अहद पैमान, वायदे वफ़ाई, ईसार कुर्बानी या आम हुई। परायो तो मेहमान ईंदो हो मगर पंहिंजे जी भी एॾी इज़त कंदा हुआ जो उन पंहिंजे खां वधीक हिकु पराए जी इज़त रखंदा हुआ। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सखा मशहूर हुई जो त इहो बि अरब आहे ऐं नस्ल अरबन जो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि ईअं मानी न खाईंदो जेसीं ताईं को महिमान न ईंदो। ऐं अल्लाह जे कुदरत सां अल्लाह को घुरंदो हो कोई महिमान कोई न कोई अची वेंदो। हिकिड़े ॾींहुं इब्राहिम अलैहिस्सलाम खे सुबुह खां वठी कुछ टाइम गुज़री वियो मगर को भी मेहमान घर ते न आयो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम घर खां ॿाहिरि निकिरी करे मैदान ते आयो आहे। ॾिसां त सही मता मेहमान नज़र अचे, मेहमान खे मां पंहिंजे मेज़बानी जे लाइ उताक ते वठी अचां। मुंहिंजा ॿारो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम रेगिस्तान जे इलाके में ॻोल्हणु शुरू कयो, ॻोल्हे ॻोल्हे हिकु ॾिठई त हमरा हुआ परे खां अची रहियो आहे। उन खां परे खां इशारो कई त हेॾे आ। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इशारे ते उहो अणॼाण महिमान, अणॼाण इंसान हिन जे इशारे ते मोटी पियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जॾहिं वेझो आयो आहे त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे इस्लामी तरीक़े जे मुताबिक़ अस्सलामु अलैकुम चयो। छो त अस्सलामु अलैकुम इहो इस्लामी तरीक़ो आहे। अंबिया जो तरीक़ो अस्सलामु अलैकुम आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं, ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे तो असांजे महबूब मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सब जो रिवाज है, इस्लामी कानून, इस्लामी तरीक़ो आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन अणॼाण खे सलाम ॾिनो उहो ख़ामोश रहियो। इब्राहिम अलैहिस्सलाम पुछो त भला सलाम जो जवाबु छो नथो ॾे? छा दुश्मन त नाहे? छा तोखे सलाम जो जवाबु नथो अचे? सलाम मुंहिंजे ज़हन में बि न आहे। सलाम छा आहे मूंखे का ख़बर कान्हे। मां त हिकिड़ो बुत परस्त आहियां, मजूसी आहियां, बुतनि जो पूॼींदड़ आहियां, पूॼारी बुतनि जो आहियां, मूंखे का ख़बर न आहे त सलाम छा आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दिलि में सोचियो काफ़ी टाइम खां वठी पहिरियां त महिमान न आयो, वरी जे महिमान जी ॻोल्हा करे हिनखे मां पाण सॾु करे हेॾे आंदो आहे। हाणे जेकॾहिं हिनखे मां चवां थो त बाबा हलियो वञ, इहा त अञा ॾुख जी ॻाल्हि थींदी, छो त सॾे मां पाण घुरायो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम लाचार थी करे चईंदा महिमानी मां झली आहे, महिरबानी करे मुंहिंजी मेज़बानी क़बूल कर, मुंहिंजी महिमानी क़बूल कर। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तॾे ते जॾहिं ही बुत परस्त आयो आहे उताक ते अल्लाह जो नबी खलीलुल्लाह जंहिंजो लक़ब आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम,
उनजा हथ पाण धोआरिया अथसि, दस्तरखान पाण विछाए थो, मानी खणी आयो आहे। उनखे बि ख़बर न आहे त हे केरु आहे, छो त नबी जी उनखे बि ख़बर न आहे त नबी छा थींदो आहे। चई बसि हिकिड़ो अरब आहे जंहिं मूंखे मानी खाइण लाइ घुरायो आहे। अंदरि जॾहिं वेठा त वरी इब्राहिम अलैहिस्सलाम मानी अॻियां करे रखियसि ऐं चई तव्हां बिस्मिल्लाह व अला बरकतिल्लाह अबा ये लफ़्ज़ चई करे मानी खा। जो इब्राहिम मां अॻ में तोखे चयो त मां बुत परस्त आहियां, मां तोखे सलाम जो जवाब बि कोन ॾिनो, हाणे वरी मूंखे थो चए त बिस्मिल्लाह पढ़। मां त अलाह जे नाले खां बि वाक़ुफ़ न आहियां, मां बुतनि जो पुॼारी आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन ॻाल्हि ते तमामु घणी कावल लॻी ऐं चई त हो त सलाम जो जवाबु हुयो, हिते त मानी रिज़्क़ खाइण में बि तूं बिस्मिल्लाह नथो चवे, महिरबानी करे मुंहिंजे दस्तरखान खां हलियो वञ। गुस्सो लॻो, कावड़ लॻी, अलाह जे नाले खां एॾो परे आहे जो मानी खाए रिज़्क़ खाए थो, उन ते बि बिस्मिल्लाह नथो पढ़े। इब्राहिम अलैहिस्सलाम अञा हिन खे इहा कावड़ ज़ाहिर करे अञा उताक खां ॿाहिरि न निकितो आहे त अलाह जो वही जिब्राईल पातो आहे। चओ सुभान अल्लाह। जिब्राईल अलैहिस्सलाम अची वियो आहे अलाह जो पैगाम खणी करे। ओ इब्राहिम जी जिब्राईल जी मूंखे रब करीम मोकिलियो आहे। जी कहिड़ो हुकुम आहे? जी अल्लाह ताला मोकिलियो आहे त हे वाक़ई बुत परस्त हुयो, हे वाक़ई तुंहिंजे सलाम जो जवाबु न ॾिनई, हे वाक़ई बिस्मिल्लाह में कोन पढ़ई। ओ इब्राहिम केतिरा साल थिया आहिनि, नंढे खां वठी वॾो कयो मां थमांसि, रिज़्क़ हिनखे मां खारायो आहे, सॼो ॾींहुं सॼो राति मां खारायांसि थो, पीआरियांसि बि थो, हिफ़ाज़त बि रखांसि थो, निंड बि मां करायांसि थो, औलाद बि मां ॾियांसि थो। भली मुंहिंजो नालो ज़ुबान ते न वठे, मां त उहो रब आहियां जेको मूंखे नस ॾींदो आहे, मां उनखे बि ॾींदो आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्राईल जैसे अल्लाह डोरापो मोकिलियो थी खलील, कहिड़ो डोरापो आहे? जी इनखे दस्तरखान तो छो उतारियो थी? मां रब इनखे खारायां पियो, पीआरियां पियो, तूं हिकिड़े खाधे जे लाइ कावड़ियो आहे, मां त ज़िंदगी इन जो ज़िम्मो खणी छॾियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी थो घुरे, ओ मुंहिंजा अल्लाह मां साॻे खे वठी थो अचां, इहो डोरापो मूंखे क़बूल न आहे, छो त डोरापो बि रबे जलील जो डोरापो आहे। असां खां वॾेरे जे डोरापा खां डिॼी वेंदा यार फलाणो डोरापो न ॾे, फलाणो सरदार नवाब माइट मिट वॾेरो आहे, डोरापो न ॾे, कमु चङो कयासीं। अल्लाह जे खलील इब्राहिम खे रब जलील जे डोरापे जो ख़्यालु आयो त रब डोरापो मोकिलियो आहे, इन महिमान खे मां मोटी आणे खाराईंदुसि। ॿाहिरि यकदमि निकितो त हो परे निकिरी चुको आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पेरनि में जूता बि हथ न आया, ईअं कढ लॻी वियुसि जी भॼा वञी पुॼांसि। यकदमि हुनखे ॿाहि खां वठी अदा महिरबानी कर, मूंखे माफ़ी ॾे, मुंहिंजे दस्तरखान ते हली मानी खा, तो बुत परस्त जे करे मूंखे अर्शन खां अल्लाह मयार ॾिनी आहे, रब करीम मयार ॾिनी आहे। हो बि वरी मचलो थी वियो, सम्झो था न सिंधी में, हो बि मचलो थी वियो त मां छो हाणे तोॾे हलां, मूंखे उथारे कढियो थी। चई बाबा महिरबानी कर, हे मेड़ कयां ॿाहूं थो ॿुधाए, महिरबानी कर हाणे हल, मूंखां ख़ता थी वई आहे। चई मां कोन हलंदुसि। हाणे ज़ोर न हले पराए जे मथां, हाणे छा करे हुनखे ज़ोरी त कोन हलणो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम काफ़ी देरि खां बाद में वास्ता विधसि, ईअं न कर मां ॾे हल। नेठो वापसि आयो आहे, उन दस्तरखान ते माफ़ी वठी करे महिमान खे खाराई।